अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं। मोरो में IB टेस्ट पास GAST उस्तादनि पारां 11 महीननि खां ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती भुख हड़ताल कई वई, जंहिंजी अॻुवाणी वकार सुमरो, हाकिम नवल ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असांजे ज़िले नौशेरो फिरोज मां 250 खां मथे, तालके मोरो मां 40 खां मथे GAST GIBA टेस्ट पास कई वई आहे, जंहिंखे 11 महीना गुज़री चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं असांखे ऑर्डर नाहे ॾिना विया, जेका सरासर असां नौजवान उस्तादनि सां नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त असां गुज़िरियल 11 महीननि खां पंहिंजे हक़ लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं। असांखे तालीम खाते जा ऑफिसर मुख़्तलिफ़ बहाना दिलासा ॾींदे रुलाए रहिया आहिनि, जेको अमल हाणे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। जॾहिं त हिन एहतिजाज में अवामी तहरीक जे कारकुननि मोहम्मद अली शाह, अली नवाज़ आलमानी ऐं ॿियनि अलामती भुख हड़ताल ते यकजहती तौर शिरकत कई ऐं उस्तादनि खे ऑफर ऑर्डर ॾियण जो मुतालबो कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।